बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जी तो आऊँ यहाँ इसरार हुसैन ख़ास के लिए PST GPS B&R कॉलोनी। जी तो असां गुज़िरियल 2 महीननि में तव्हांखे अलफ़ बे जी उसूलनि मुताबिक़ जेको आहे सो ॼाण ॾिनी। अॼु असांजो ही 4 मरहलो आहे जंहिंमें असां तव्हांखे उसूल पहिरियों अखर पढ़ाइण। जी त उसूल पहिरियों अखर पढ़ाइण, असां ॿारनि खे अखर कीअं पढ़ायूं ऐं कहिड़े तौर तरीक़े सां ॿारनि खे अखरनि खे ज़हन नशीन करायूं जो ॿार उन अखरनि जे ज़रिए वरी लफ़्ज़ बआसानी ठाहे सघनि। उन खे मद्देनज़र रखंदे तव्हांखे आउं ॿुधायां त अखर कीअं पढ़ाइजे ऐं ॿार खे वाज़े तौर सम्झाइण जो जेको बहितरीनु तरीक़ो आहे उहो कहिड़ो आहे, उहो आउं तव्हांखे मुतारिफ़ करायां थो। त सभ खां पहिरीं ॿार खे असां अलफ़ बे जूं जेके 52 निशानियूं यकियूं न आहिनि पढ़ाइणियूं। उन में ग्रुप वाइज़ हिकु ग्रुप जेके अलफ़ बे जी निशानियुनि में अॻे ई खां मौजूदु आहिनि, किताब में ठहियल आहिनि। उन तरीक़े सां तव्हां पढ़ाईंदा तव्हांखे बिल्कुलु आसानी थींदी ऐं ॿार खे बि सम्झण में जेको आहे सो दुश्वारी महसूस न थींदी। पहिरियों त तव्हां अलफ़ बे जो जेको आहे ग्रुप में अलफ़ अखर जेको आहे सो ही पहिरें ग्रुप जो पहिरियों अखर वाहिद अखर आहे। ही उहो अखर आहे जंहिंजो हम शिकिल अखर को बि न आहे, न हिन खे नुक़्तो आहे ऐं ही अलफ़ बे जी 52 निशानियुनि में मुफ़रद ऐं अकेलो अखर आहे ऐं हिन खे को बि नुक़्तो न आहे। ही ग्रुप जो उहो वाहिद अखर आहे जेको हिकु ई आहे ऐं अलफ़ बे जे मथां ई मथां शुरू में रखियो वियो आहे। ऐं लिखण वारे अलफ़ बे जे लिखण वारे बि हिन निशानी खे लिखण सां इहो ज़ाहिर कयो आहे त अलफ़ जी जेका निशानी आहे इहा अल्लाह जे नाले जी शुरूआत आहे। अलफ़ सां अल्लाह जो नालो शुरू थिए थो ऐं लिखण वारे बि अल्लाह जे नाले सां ई शुरू कई आहे ऐं अल्लाह जो नालो बि मुफ़रद ऐं वाहिद आहे। हू बेमिसल ऐं बेमिसाल आहे ऐं जीअं लतीफ़ सरकार चयो आहे त अखर पढ़ अलफ़ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। त ही अलफ़ खे सम्झणु तमामु आसानी आहे। इहो त ही हिकु ई निशानी आहे, ही वाहिद अकेली निशानी आहे, इहा ॿार बआसानी सम्झी सघे थो। उन ग्रुप खां पोइ पहिरें ग्रुप खां पोइ जेको आहे ग्रुप नंबर 2 में जेको आहे से बेबद खां वठी यकियूं 9 अखर यका 9 ई अखर हिकु ई शिकिल जा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त ही अखर जेके आहिनि से 9 सारा अखर हिन जी शिकिल हिकु जहिड़ी आहे। हिननि में फ़र्क़ु सिर्फ़ु नुक़्ते जो रखियलु आहे। नुक़्तो अखर जी पहचान आहे। जीअं इंसान जो चहिरो इंसान जी पहचान कराईंदो आहे, ईअं हिननि अखरनि खे बि असां नुक़्तनि जे ज़रिए सुञाणे सघूं था। बाक़ी बनावटी लिहाज़ खां सभई अखर हिकु जहिड़ा आहिनि। इहे नुक़्ता ई आहिनि जेके हिननि खे सही तरह सां मुतारिफ़ कराइनि था। अगरि हिकु अहिड़ो अखर तव्हां हीअं लिखंदा, तव्हां हिन अखर खे को बि नालो नथा ॾेई सघो, को बि नालो नथा ॾेई सघो। छाजे करे? जो हिन खे नुक़्तो न आहे। जहिड़े तरीक़े सां कंहिं इंसान खे ऊंधा में बीहारे हुनजे चहिरे ते कपिड़ो विझी छॾींदा, तव्हांखे ख़बर ई न पवंदी आहे त इंसानु पर ख़बर केरु आहे। जंहिं महिल तव्हां हुनखे सुहाई या रोशनी ते वठी हुनजे कपिड़ो लाहींदा चहिरे तां त ख़बर पइजी वेंदी, अड़े हीअ त फिलाणो आहे। माना ख़बर पई त चहिरे ॾिसण सां ई इंसान जी पहचान थिए थी। अहिड़े ई नमूने सां हिन नुक़्तनि जे ज़रिए हिननि अखरनि जी पहचान थिए थी। ऐं ॿार वीचारा तस्वीरूं ॾिसी अखर त पढ़ंदा वेंदा आहिनि पर हुननि खे नुक़्तनि जे मुतलिक़ उस्ताद को क़िस्म जी का ॼाण कोन ॾींदो आहे त नुक़्ता कीअं आहिनि। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त इन्हनि ई 9 अखरनि में किन खे उभा, किन खे पासीरा, किन खे हेठि, किन खे मथे, किन खे 2, किन खे 3, किन खे 4, किन खे हिकिड़ो, किन खे आहे कोन, हूंदा ई हूंदा आहिनि अखरनि में। ऐं ॿार हम शिकिल हुजण जे करे
से सवाब खे पे पग पियो चवंदो आहे, पे पग खे से सवाब पियो चवंदो आहे, टे टोपी खे पे पग पियो चवंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो हिन में पूरा 2 नुक़्तनि वारा अखर, हिकिड़ो ही आहे, ॿियो ही आहे, टियों ही आहे। हाणे 3 अखर 2 नुक़्तनि वारा सेम, जहिड़ा 2 हिन के आहिनि तहिड़ा 2 हिन के आहिनि, तहिड़ा हिन के 2 नुक़्ता आहिनि। हाणे ॿार खे कहिड़ी ख़बर हिन में तारो कहिड़ो, बुक कहिड़ो, ठूंठ कहिड़ो? ॿार वीचारो त मुंझो वञे। जॾहिं त ॿिए बुक जेको आहे उहो असांजे हथ में 2 हथ आहिनि, 2 आहिनि, ऐं उहे बुक जेके आहिनि से ॿांह जे आख़िरी ऐं हेठे हिसे में हूंदा आहिनि। कुल्हे वारो हिसो ॿांह जो मथे हूंदो आहे, हेठे हिसे में 2 हथनि सां बुक ठहे थो ऐं हेठि जेको आहे सो बुक ई हूंदो। अहिड़े नमूने सां तारो, जीअं असांजे अखियुनि जा तारा बिल्कुलु बराबरि ई सेम हूंदा आहिनि, जीअं अखि हीअं साम्हूं हूंदी आहे ईअं तारे खे बि नुक़्ता हीअं बिल्कुलु अखियुनि वांगुरु बराबरि हूंदा आहिनि, जिन खे पासीरा नुक़्ता चयो वेंदो आहे। ऐं मथे हूंदा आहिनि, अखियूं बि मथे हूंदियूं आहिनि, तारा बि मथे आहिनि अखियुनि जा। ऐं अहिड़े ई नमूने सां जहिड़े नमूने सां असांखे अखियूं ॾिनल आहिनि, इहे अहिड़े हवाले सां हवाला ॾींदा वञो। ॿार खे सम्झायो त आया बुक ऐं तारे जो फ़र्क़ु कहिड़ो आहे। ऐं अखियूं मथे आहिनि, तारा बि मथे, नुक़्ता बि मथे, बुक हेठे ॿांह जे हेठे हिसे में 2 इहे। अहिड़े नमूने ठूंठ वरी बुक खां मथे आहे, ऐं ठूंठ खे जॾहिं तव्हां हीअं उभो कंदा, हीअं ॿांह खे सिधो कंदा, ठूंठ ग़ाइबु थी वेंदी, वरी हीअं कंदा त हिते वाज़े तव्हांखे ठूंठ नज़र ईंदी। ऐं अहिड़े ई उभियाई सिधाई उभाई जे हिसाब सां ई ठूंठ खे उभा नुक़्ता, ऐं ठूंठूं बि असांखे 2 आहिनि, नुक़्ता बि 2 आहिनि, ठूंठूं मथे आहिनि, नुक़्ता बि मथे आहिनि, बुक हेठि आहे, नुक़्ता बि हेठि आहिनि, 2 बुक 2 हथनि सां ठहंदो आहे, 2 आहिनि। अहिड़े क़िस्म जा हवाला ॿारनि खे ॾियो ताकी ॿार खे ख़बर पवे त बुक, तारे ऐं ठूंठ जो कहिड़ो फ़र्क़ु आहे। अहिड़े क़िस्म जा वरी तव्हां ॾिसंदा कहिड़ा अखर आहिनि जिन खे 3 नुक़्ता आहिनि, जेका 3 अखर अहिड़ा आहिनि हिन में, हिन ई ग्रुप में 3 अखर आहिनि। टे टोपी आहे, से सवाब आहे, ऐं पे पग आहे। हाणे जहिड़ा टोपी खे 3 नुक़्ता आहिनि, सवाब खे बि 3 नुक़्ता आहिनि। टोपी खे मथे आहिनि, सवाब खे मथे आहिनि, ऐं पग खे हेठि आहिनि। ॿार वीचारा हिननि 3 अखरनि में ॾाढो मुंझंदा आहिनि। इहो सोचींदा आहिनि त सवाब खे कंहिं महिल टोपी चई वेंदा आहिनि, कंहिं महिल टोपी खे सवाब चई वेंदा आहिनि, कंहिं महिल पग चई वेंदा आहिनि, मुंझंदा आहिनि। ऐं असां उस्ताद उन्हनि जी तरफ़ को ध्यानु कोन ॾींदा आहियूं। बसि ठीकु आहे, पर हाणे हीउ सबक़ु पढ़, हाणे हीउ सबक़ु पढ़, ईअं जल्दी जल्दी पढ़ाईंदा वेंदा आहियूं। उहो तस्वीरुनि खे ॾिसी नाला त हुननि खे अॻे यादि हूंदा आहिनि, 3 तारो 3 थेलो टोपी हिकिड़े साह में पढ़ी ईंदा आहिनि। पर ॿार खां पुछिबो आहे हिन में थेलो कहिड़ो आहे, टोपी कहिड़ी आहे, सवाब कहिड़ी आहे, उहा हुनखे ख़बर कान पवंदी आहे। हाणे तव्हां ॾिसो टोपी खे बि 3, सवाब खे बि 3। टोपी भी मथे पाइबी आहे, सवाब माना जेको आहे सो मथे आहे। छाजे करे जो सवाब ख़ुदा ताला ॾींदो आहे। ख़ुदा जी ज़ात जी जेका आहे अर्श अज़ीम ते आहे, बुलंदी ते आहे। सवाब ॾियण वारो मुंहिंजो मालिक आहे, सवाब वठण वारो जेको आहे सो बंदो आहे। ऐं जंहिं जे लाइ जंहिंसां सवाब पाणी प्यारे हासिलु कयो, जंहिंखे पाणी प्यारे वियो हिकिड़ो उहो आहे। माना 3, हिकिड़े जंहिंखे पाणी प्यारे वियो, जंहिं पाणी प्यारियो, उन खां पोइ टियों जेको आहे सो अल्लाह जी ज़ात आहे जेका सवाब ॾींदी आहे। हाणे जेको बुलंदी ते मथे रखियलु आहे इहो नुक़्तो ख़ुदा जी ज़ात खे ज़ाहिर करे थो। ही ॿई रूबरू जेके 2 फ़र्द आहिनि, हिकिड़ो सां पाणी पीअण वारो, हिकिड़ो पाणी पियारण वारो, इन सां चोटी ते रखियलु जेको बि नुक़्तो अचे उहो चोटी वारो ख़ुदा जी ज़ात सां मुशाबत रखे थो। इन जे करे हिन खे सवाब जो नालो ॾिनो। टोपी जेका आहे 3 नाले सां हुनजो नालो वाज़े थी वञे थो। जी त टोपी जो नालो ई 3 टोपी, माना 2 टोपी न, 4 टोपी न, हुनजो नालो आहे 3 टोपी। माना 3 नुक़्ता मथे रहंदा, टोपी मथे पाइबी आहे मथे ते, इन जे करे इन जो नालो ई 3 टोपी। सवाब इन खां वाज़े आहे। पग जेको आहे 3 नुक़्तनि जो हिन ॿिन्हिनि में वाज़े थी वियो। जॾहिं 2 शयुनि 2 अखरनि खे ॿार सम्झी वञे त टियों अखर अज़ ख़ुदि पग खे हू पाणे सम्झींदो त हीउ पग आहे। कॾहिं पोइ हू पग खे सवाब न चवंदो, टोपी खे सवाब न चवंदो, सवाब खे टोपी न चवंदो। फ़र्क़ु हुनजे अॻियां 2 अखरनि जो, जेको 2 जो ज़ाहिर थी थो वञे त 3 जो अज़ ख़ुदि हू पाणे सम्झी सघे थो। अहिड़े नमूने सां असां हिन ई ग्रुप में वरी 4 नुक़्तनि वारा 2 अखर आहिनि जेको तव्हांजे अॻियां वाज़े कंदासीं। हाणे हीउ ॿार जेको आहे सो
भित जी जेका असां ॾेखारण जे लाइ कमिरो आहे स्कूल जो क्लास जो रूम खे तव्हां ॾिसो 4 भितनि ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं भित जेका आहे सा हेठि रहंदी आहे। 4 भितनि ते मुश्तमिल हिकिड़ो कमिरो, भितूं हेठि रहंदियूं, छित मथे हूंदी आहे, 4 ई भितूं, 4 नुक़्ता, 4 ई हेठि। इन जे करे भित जेका आहे सा इन खे ॿार यकदमि सम्झंदा आहिनि साईं असांजे क्लास में 4 भितूं आहिनि, 4 ई भितूं हेठि आहिनि, छित मथे आहे। इन जे करे हीअ बाबा हेठि वारो जेको आहे सो ॿिए भित आहे। वरी थेलो जेको आहे, थेले खे छो मथे आहिनि त थेलो अक्सर करे बाज़ार में असां खणी वेंदा आहियूं त उन थेले में 4 कशा हूंदा आहिनि जेके असां हैंडल सम्झी उन्हनि खे 4 सोराख़ ॾिनल हूंदा आहिनि, मथां ई हूंदा आहिनि, असां उनखे पकिड़े खणंदा आहियूं। अगरि कॾहिं बि असां इनखे हेठां कोन पकिड़ींदासीं, हेठां कंदासीं त सामान सभु पट ते किरी पवंदो। हमेशह थेले के हैंडल मथां ई हूंदा आहिनि, 4 ई नुक़्ता मथे, ई माना थेले खे ज़ाहिर करे थो। इन जे करे असां थेले खे वाज़े करे छॾींदासीं ऐं भित 4 कमरनि सां वाज़े थी थी वञे। ॿार कॾहिं बि थेले खे भित कोन चवंदो, भित खे थेलो कोन चवंदो। अहिड़े नमूने सां हिकिड़ो ग्रुप पढ़ायो ऐं हिकिड़े ग्रुप जे तमामु अखरनि खे वाज़े तौरु उन्हनि जे नुक़्तनि जो जेको बि फेरफार फ़र्क़ु हेठि मथे जो आहे, घणनि थोरनि जो आहे, उहो वाज़े करियो ताकी ॿार खे अलफ़ बे पढ़ण में आसानी थिए। छो त असांजी सिंधी ॿोली अखरनि सां लिखी वेंदी आहे। जॾहिं ॿार अखर सही नमूने सां सम्झंदा पढ़ंदा त हू लफ़्ज़नि खे ठाहिण में आसानी महसूसु कंदा। ऐं हीउ जेको हो सो असां ग्रुप पहिरें में अलफ़ जी निशानी हिकिड़ी आहे, ॿिए नंबर ग्रुप में असां ही 9 निशानियूं हुयूं जंहिंजूं सम्झाइणियूं तव्हांजे अॻियां पेश कयूं ऐं अहिड़े नमूने सां पढ़ायो। तस्वीरूं सिर्फ़ु कचे जे ॿार खे पढ़ाइणियूं आहिनि जेके पहिरियों कचो जेको तस्वीर खे ॾिसी ॿार नालो अखर जो यादि करे सघे। उन तस्वीर वारे अलफ़ बे खे पढ़ाइण खां पोइ तव्हां जेको आहे सो बग़ैर तस्वीरनि जे अलफ़ बे ज़रूरु पढ़ायो ऐं उन में जेके बि नुक़्तनि जा फ़र्क़ आहिनि उहे वाज़े तौरु ॿारनि खे सम्झायो ताकी ॿार अखरनि खे सही नमूने सम्झनि। असां नेक्स्ट वीडियो में वरी वीडियो असां जेको पेश कंदासीं उन में ग्रुप नंबर 2 खां पोइ 3 नंबर ग्रुप आहे जेको तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। उन में बि जेको नुक़्तनि जो फ़र्क़ु ऐं वाज़े असां ॿारनि जो सम्झाणी जे हवाले सां तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।